अस्सलाम वालेकुम दोस्तों, शायद को सभी लोग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों हाणे जेको आहे रस्ता रोक हिक ॿिए जी कई वेंदी, ख़ासि करे जाबर वारा या वरी हेॾां अकबर खान जे चवण ते शेरड़ वारा रावल खे पूरो करण जी पूरी कोशिशि में लॻा पिया आहिनि, शादियुनि जी कोशिशि में लॻा पिया आहिनि। हुन रावल चए थो मां शादी कयां औरत सां, जेको आहे दिलावर चए थो मां कयां, रावल चए थो मां सोणी सां कयां, ऐं रुंडे खे रोज़ था कुटनि। अहिड़े हिसाब सां अचण वारे एपिसोडनि में इहो गंद ई तव्हांखे नज़र ईंदो। को ख़ासि कहाणी ॾिसण वटां कोन मिलंदी, इहो गंद ई गंद तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। छो त अचण वारे एपिसोडनि में अहिड़ो को सीन ख़ासि बचो न आहे। जेको किरदारु सांवल जो बचो आहे उहो कुझु न कुझु ताक़तवर आहे, बाक़ियुनि जो हाल सफ़ा पूरो लॻो पियो आहे। छो त उन में कुझु न कुझु ॻाल्हियुनि में डायलॉग्स में दम हूंदो आहे। तव्हांखे कहाणी कीअं थी लॻी कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो। वीडियो सुठो लॻे त लाइक कजो। अहिड़ा वीडियोनि लाइ असांजे चैनल शायद को व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक करे छॾिजो। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। बेल आइकन खे आल ते ज़रूरु कंदा। मौला तव्हांखे ख़ुशि रखे।